अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। ईरान अमन ॻाल्हियुनि जी बहाली लाइ शर्तुनि में नरमी आणे छॾी। तेहरान नाकाबंदी जे फौरी ख़ात्मे जे मुतालबे तां बद खणी वियो। अमरीका जी रज़ामंदी सां ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में ॻाल्हियुनि लाइ बि राज़ ज़ाहिर। अमरीकी अख़बार ईरान जूं नयूं तजवीज़ूं साम्हूं आणे छॾियूं। अमरीकी अख़बार मूजिब ईरान पाकिस्तान ज़रिए अमरीका खे 14 नुकाती तजवीज़ूं मानियूं आहिनि। तजवीज़ुनि में चयो वियो आहे त एटमी मिसाइल प्रोग्राम ते ॻाल्हियूं अञा मुलतवी आहिनि। आबनाई हुरम्स खोलण ते नाकाबंदी जे ख़ात्मे सां मशरूत कयो वियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिकु ॿिनि ॾींहनि अंदरि ईरान बाबति अॻुभराई थींदी। ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि, ॾिसूं था छा थो थिए। ईरान मां जल्द वापसि न वेंदासीं। पुतिन यूक्रेन में हिकु ॾींहं जी जंग विढ़ण वियो, चईं सालनि खां विढ़े पियो। गुज़िरियल अमरीकी हुकूमत अफ़गानिस्तान मां वापसी ते हथियार छॾे आई। मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त ईरान खे न रोकियूं हा त इसराइल ऐं यूरोप टुकड़ा टुकड़ा थी वञनि हा। असां नेटो ते खरबे डॉलर ख़र्च कयूं था, पर नेटो जंग में असांजी मदद न कई। ईरान जी पहिरीं ऐं ॿिए दर्जे जी क़यादत खे ख़तमु करे छॾियो आहे। उहे ख़राब माण्हू हुआ जिन एहतजाज कंदड़